अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। शमा बारिंदे शब पिरह बाखूं कढियूं मोट मराठी मेधरा राणा कारण रब तुझी तात तलब कां गुडारिम काक जा भलारे भिट दणिजे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जे कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुचे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 5 जुलाई आचर जे ॾींहुं सोचनि जी सुरहाण जहिड़े प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो हुजो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। जीअं त ॼाणो था त ईद जो ॾींहुं बि गुज़री वियो। कंहिं शाइर चयो हो त ईद का दिन और इतना मुख्तसर दिन गिने जाते थे एक दिन के लिए। ईअं ॾींहुं ॻणियासूं पर ईद जो ॾींहुं बि गुज़री वियो। ईद जे ॾींहुं केतिरनि वजूदनि खे ख़ुशियूं अर्पियूं इहो त पाण नथा ॼाणूं, पर पाण एतिरो ॼाणूं था त अनेक अखिड़ियुनि में इंतज़ार जा लुड़क काल बि हुआ ऐं अॼु बि आहिनि। नसीराबाद मां खंभजी वियल कामरेड सिंगार जे वारसनि वटि बि सिफ़े मातम रही, उन्हनि जे घर में बि इंतज़ार वारी कैफ़ियत रही ऐं उन्हनि जे घर में बि ॾुख जो माहौल रहियो। पर उन बावजूदि उन्हनि न वरी हौसलो हारियो आहे, न वरी जदोजहद तां हथ खयो आहे। हू काल बि सरापा एहतिजाज हुआ ऐं हू अॼु बि सरापा एहतिजाज आहिनि। ईद जो ॾींहुं हैदराबाद लाइ बि ॾुख जी ख़बर खणी आयो। हैदराबाद जे ए सेक्शन थाणे जी हद में हेस्को सब डिवीज़न रिज़वी जे इलाइक़े लतीफ़ाबाद यूनिट नंबर 8 अकबरी मस्जिद भरिसां घटी में ईद जे ॿिए ॾींहं ते 5 ॾींहंनि खां ख़राब ट्रांसफार्मर खे ठाहिण दौरान ओचितो ट्रांसफार्मर धमाके सां फाटी पियो, जंहिंजो आयल परे परे ताईं वञी किरियो। गरम तेल में घटी में मौजूदु हेस्को जे 5 मुलाज़िमनि समेत 18 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे उन वक़्तु माण्हुनि पंहिंजी मदद पाण तहत बाह विसाइण जी कोशिशि कई। वाक़े वक़्तु रेस्क्यू इमदादी टीमूं पहुची वियूं। ज़ख़्मियुनि खे पहिरीं सिविल अस्पताल हैदराबाद ऐं बाद में कराची नियो वियो, जिते ज़ख़्मियुनि में शामिल ताबिश शुजात सजाद कुरैशी वकास नोमान फ़ौत थी विया। फ़ौतनि जा मढ़ एम्बुलेंस वसीले हैदराबाद आंदा विया। लाश पहुचण ते घरनि में कोहराम मची वियो, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे कराची जे 2 अस्पतालनि में दाख़िल कयो वियो। ज़ख़्मियुनि में शामिल मुदसर, आरफेन, अब्दुर्रहमान, सुहेल, इस्माइल, सारम, फैसल, सलीम, इरफान, मनान, वकास शामिल आहिनि। जॾहिं त सरकार जी फ़रियाद ते क़त्ल सबब ऐं नुक़सान रसाइण जे कलम हणी हेस्को जे 5 मुलाज़िमनि सुहेल रिज़वी, इस्माइल, फैसल, सलीम ऐं इब्राहिम ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे, जेके पिणु ज़ख़्मियुनि में शामिल आहिनि। ॿिए तरफ़ हेस्को पारां वज़ारत एनर्जी जे हिदायतनि ते हेस्को बोर्ड ऑफ डायरेक्टर फ़ौतियुनि जे वारसनि खे ₹7.5 लख रुपया, शदीद ज़ख़्मियुनि खे 5 लख ऐं मामूली ज़ख़्मियुनि खे 3 लख रुपया ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। हेस्को चीफ हादसे जी जाच लाइ 4 रुकनी कमेटी पिणु जोड़े छॾी आहे, जेका पंहिंजी रिपोर्ट जमा कराईंदी। हूं बि ॾिठो वञे त हेस्को अमलदारनि तोड़े जो वापडा अमले जी हमेशह लागर्ज़ी रही आहे। जॾहिं बि ट्रांसफार्मर ख़राबु थींदा आहिनि त हफ़्तनि ताईं उहे ठाहिया न वेंदा आहिनि। जेसिताईं ओड़े पाड़े मां पैसा गॾु करे फोड़ी करे ट्रांसफार्मर ठारायो वञे ऐं पोइ जेको ठही मिलंदो आहे उहो बि उन क़ाबिल न हूंदो आहे जो इज़ाफ़ी लोड बर्दाश्त करे सघे। ज़रूरत इन ॻाल्हि जी बि आहे त वाक़े जी जाच शफ़ाफ़ कराई वञे ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ अहिड़ी कार्रवाई कई वञे त जीअं वरी अहिड़ा वाक़िया न थियनि, छो त इन खां महीनो अॻु हैदराबाद में ट्रांसफार्मर सड़ण जो वाक़ियो पेश आयो हो, जंहिंमें पिणु इंसानी ज़िंदगियूं ज़ाया थियूं हुयूं। प्रोग्राम सोच वीचार में नंढे खंड जी इनकलाबी औरत अमा शांता जे वरसी जे मौक़े ते खेसि भेटा पेश करियूं था।
अमा शांता खे भेटाऊं पेश कंदे लफ़्ज़नि जा पोपट उॾारे थो असलम ख्वाजा। सिंध जी पहिरीं औरत ट्रेड यूनियन अॻुवाण कामरेड शांता बुखारी अप्रैल 1924 में राजस्थान जे इलाइक़े झालावाड़ जे ॻोठ कोटाबंदी में हिकु पोरियत दर्जी जे घर जनमु वरितो। संस माउ पंहिंजी धीअ जे ॼमण खां तुरत पोइ गुज़ारे वई त तंजणनि में शांता जी पालना जी ज़िम्मेवारी संस नानी ऐं ट्रेड यूनियन कारकुन मासी सुंदरा संभाली। शांता जी ही मासी अहमदाबाद गुजरात में कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया जी कारकुन ऐं मक़ामी टेक्सटाइल मिल में यूनियन अॻुवाण हुई। संस शादी कम्युनिस्ट पार्टी जे हिक ॿिए सरगर्म कारकुन कामरेड जगन खान पठान सां थी। शादी खां पोइ कामरेड सुंदरा इस्लामी नालो आमना इख़्तियार कयो जॾहिं त पार्टी में संस नालो सकीना हो। 12 वरनि जी ॼमार में 5 क्लास ऐं तालीम पिराइण खां पोइ शांता पंहिंजे पोरियत मासी सां गॾु टेक्सटाइल मिल में कमु करणु शुरू कयो, जंहिं दौरान हुन पंहिंजे बुनियादी हक़ तौरु ट्रेड यूनियन में शमूलियत इख़्तियार कई ऐं हफ़्ते में हिकु ॾींहुं अहमदाबाद जे घटियुनि में कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया जे अख़बार ऐं रिसाला विकिणणु शुरू कया। मार्च 1943 दौरान अहमदाबाद गुजरात में कोठायल हिकु पोरित कॉन्फ्रेंस जे सिलसिले में कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया सिंध तनज़ीम जो 43 वरनि जी ॼमार वारो सेक्रेटरी कामरेड जमालुद्दीन बुखारी हिकु अहम मुक़ररु तौरु मदऊ कयो वियो, जिते नौजवान कामरेड शांता मक़ामी रज़ाकार तौरु कॉन्फ्रेंस जे इंतज़ामनि में सरगर्म हुई। नामियारे कालमनिगार अली अहमद बिरोही मूजिबि कॉन्फ्रेंस में कामरेड बुखारी जी पुरजोश तक़रीर 19 वरनि जी शांता खे इंतहाई मुतासिर कयो ऐं कुझु सीनियर कामरेडनि जे रिथ ते हूअ कामरेड बुखारी सां विहांउ करे मई 1943 में इस्लामी नालो ज़ेबुन्निसा इख़्तियार कंदे कराची मुंतक़िल थी, जिते उन्ही ताज़े परिणियल जोड़े जी पहिरीं महिमानी जीएम सैयद हैदर मंज़िल ते जॾहिं त ॿीं महिमानी हाशिम गर्दर क्लब रोड ते पंहिंजे घर ते झली। शादी खां अॻु कम्युनिस्ट इनकलाब हिंदुस्तान जी आज़ादी लाइ कमु कंदे कामरेड बुखारी पंहिंजे ॿिनि साथियुनि वांगुरु छुड़वाग ज़िंदगी घारे रहियो हो, जंहिंमें खाधे पीते ऐं कपिड़े लटे बदिरां रुगो इनकलाब ऐं सियासत जो जनून हो। भाग भला चइबा जो कामरेड बुखारी जी ज़िंदगी जी साथियाणी सियासी सफ़र में बि साण रही, जंहिं पंहिंजे मुड़ुस खे सियासत खां रोकण त परे जी ॻाल्हि उन में पंहिंजे सिर बि हिसो वठणु शुरू कयो। कामरेड शांता बुखारी न रुगो पंहिंजे घरनि खां दूरि रहंदड़ कामरेडनि लाइ बंदर रोड अॼोके एम ए जनाह रोड ते लाइट हाउस सिनेमा साम्हूं कम्युनिस्ट पार्टी जी ऑफिस में हिकु कैंप क़ाइमु कयो, जिते कामरेडनि खे गॾिजी वेही बहस मुबाहिसो करण ऐं हिकमत अमलियूं जोड़ण जो मौक़ो मिलियो। पर हाणे खेनि मलियारी वारे होटल जी मानी बदिरां कामरेड शांता जे हथनि जो ठाहियल खाधो पिणु नसीबु थियणु लॻो। कामरेड शांता जी मौजूदगी सबबि मर्द कामरेड जे वर्ताव में वाज़ह तब्दीली आहे, जॾहिं त पार्टी ऑफिस में हिकु औरत जी मौजूदगी सबबि पोरिते विचोले तबिके जे औरतुनि पिणु कम्युनिस्ट पार्टी जी ऑफिस अचणु शुरू कयो। उन्हनि औरतुनि जी मदद सां कामरेड शांता बुखारी सफ़ाई सुथराई कंदड़ औरतुनि जी कराची म्यूनिसिपल सफ़ाई ख़िदमत यूनियन, पोरित औरतुनि जी नारे मिल मज़दूर यूनियन, जॾहिं त घरेलू कमकार कंदड़नि जी ख़िदमतगार यूनियन क़ाइमु कयूं ऐं उन्हनि जे उहिदेदार बणी अॻिते हली हुन दायन चूड़ियूं ठाहींदड़ औरतुनि ऐं सुट कतींदड़ औरतुनि जूं तनज़ीमूं क़ाइमु कयूं ऐं उन्हनि जी पिणु सदर बणी। कामरेड शांता बुखारी जे सभ खां वॾे पुटु मुज़फ़र सुल्तान जो नालो कम्युनिस्ट अॻुवाण कामरेड हाजरा बेगम रखियो। हू मशहूरु कम्युनिस्ट अॻुवाण ज़ेड अहमद जी घरवारी ऐं 1930 वारे ॾहाके दौरान लंडन में हिंदुस्तानी शागिर्दनि जी सरवाणी कंदे पहिरियों भेरो कम्युनिस्ट झंडो फड़काइण जो एज़ाज़ रखंदड़ आहे। जेतोणीकि कामरेड हाजरा ऐं ज़ेड अहमद विरहाङे खां पोइ पाकिस्तान बदिरां हिंदुस्तान में रहण खे तरजीह ॾिनी, पर संस कुझु मिट माइट पाकिस्तान लॾे आया, जिन मां सिंध हाई कोर्ट जो अॻूणो चीफ जस्टिस सबीहुद्दीन अहमद ऐं सिंध असेंबली जी मेंबर बेगम ताहिरा आगा अहम आहिनि। फेबरवरी 1946 में इंडियन रॉयल नेवी जे बाग़ी सिपाहियुनि सां यकजहती तौरु कराची जे रहवासियुनि कम्युनिस्ट पार्टी जी अपील ते हड़तालनि ऐं एहतिजाजनि जो हिकु सिलसिलो शुरू करे ॾिनो। रद्द अमल तौरु हुकूमत तरफ़ां
कामरेड जमालुद्दीन बुखारी समेत अनेक कम्युनिस्ट अॻवाननि ऐं कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो त कामरेड शांता पंहिंजे ॿिन्ही पुटनि जी सार संभाल सां गॾोगॾु कराची में कम्युनिस्ट पार्टी जे कमनि कार्यनि ऐं ऑफिस जे इंतिज़ाम खे संभाले वरितो। पाकिस्तान ठहण खां सुतत पोइ कामरेड जमालुद्दीन बुखारी खे ॿिनि कम्युनिस्ट अॻवाननि कामरेड सोभो ज्ञानचंदाणी, कीरत बाबाणी ऐं AK मंगल सां गॾु गिरफ़्तार कयो वियो। कामरेड बुखारी जी गिरफ़्तारी ऐं पार्टी ऑफिस सील थियण महिल कामरेड शांता वटि पार्टी फंड जा 28,000 रुपया रोक, बंदर रोड वारी पार्टी ऑफिस, पार्टी जे पिड़िस ऐं बिरंस रोड जी मौजूदु पार्टी जी हिकु फ्लैट जूं चाबियूं मौजूदु हुयूं। केतिरनि ई माण्हुनि खेसि मशवरो ॾिनो त हू उन रक़म मां 3 ॾींहनि में क़ाइमु थींदड़ सिंधी मुस्लिम सोसाइटी में हिकु प्लाट ख़रीद करे, पर कामरेड बुखारी जी सलाह ते हुन उहा रक़म ऐं चाबियूं इन्फिनिस्टन स्ट्रीट, हाणोकी ज़ेबुनिसा स्ट्रीट ते कामरेड सिजाद ज़हीर ऐं हसन नासिर शहीद जे हवाले कयूं। पंहिंजी मुड़िस गिरफ़्तारी ऐं पार्टी ऑफिस सील थियण खां पोइ कामरेड शांता पंहिंजे ॿिन्ही पुटनि समेत बिरंस रोड ते काज़ी मेंशन जे फ्लैट नंबर 29 में मुंतक़िल थी, जिते हिकु ॿिए क़ैदी कम्युनिस्ट कामरेड सोभे ज्ञानचंदाणी जी घरवारी पिणु साणस गॾु रहण लॻी। पंहिंजे मुड़िस जी आज़ादी लाइ कामरेड शांता हिकु भरपूर तहरीक हलाई ऐं वॾे वज़ीर पीर इलाही बख़्श, चीफ सेक्रेटरी NA फारूकी ऐं घरू सेक्रेटरी हाशिम रज़ा जो जीअण जंजाल करे छॾियाई। संस घुर इंतिहाई अजीब हुई त जीअं त संस मुड़िस जी गिरफ़्तारी खां पोइ संस ऐं ॿारनि जी किफ़ालत करण वारो को बि न आहे, तंहिं करे खेसि बि पाण सूदो जेल में विधो वञे या हुकूमत खेसि रोज़मर्रा जो ख़र्च पखो फ़राहम करे। खेसि महीने में हिकु भेरो पंहिंजे मुड़िस सां जेल में मुलाक़ात जी इजाज़त हुई, जंहिंजी नज़रबंदी में हर 3 महीने वाध कई थिए वई। लॻभॻि 2.5 सालनि खां पोइ कामरेड शांता तरफ़ां पंहिंजे मुड़िस जी आज़ादी लाइ हलायल मुहिम ऐं AK ऐं कीरत बाबाणी समेत केतिरनि ई कम्युनिस्ट कारकुननि जी भारत लॾपलाण करण ते राज़ पे ज़ाहिर करण खां पोइ, जेतोणीकि मार्च 1951 में कामरेड जमालुद्दीन बुखारी खे जेल मां त आज़ादु कयो वियो, पर खेसि कराची मां नेकाली ॾिनी वई। उन पाबंदी सबबि कामरेड शांता पंहिंजे मुड़िस ऐं ॿारनि समेत लाड़काणे मुंतक़िल थी वई, जिते हुन जेतोणीकि सिधो संओं कम्युनिस्ट सियासत में हिसो न वरितो, पर कम्युनिस्ट सियासत जे रूपोश कारकुननि लाइ सदाईं अझो बणियल रही। उहो ई सबबु आहे जो तॾोकनि कम्युनिस्ट कारकुननि में हू अमा शांता सॾिबी हुई। लाड़काणे में कामरेड शांता समाजी कमनि, ख़ासि तौर ते औरतुनि जे हक़नि लाइ पाण पतोड़ियो ऐं कामरेड जमालुद्दीन बुखारी जी शुरूआती दौर में अर्ज़ी नवीसी ऐं अॻिते हली पंहिंजे कुझु साथियुनि सां गॾु इंसाफ़ प्रेस हलाइण वारे अरसे दौरान हू संस भरजलो थी बीठी। कामरेड शांता बुखारी 90 सालनि जी सरगर्म ज़िंदगी गुज़ारण खां पोइ 25 जुलाई 2014 ते लाड़काणे में गुज़ारे वई। निंढे खंड जी अज़ीम इनकलाबी औरत अमा शांता खे भेटा पेश करण लाइ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं असलम ख्वाजा जो लिखियल मज़मून। हाणे प्रोग्राम सोच वीचार में ताज़ो विछड़ी वियल MRD तहरीक जे असीर शींह रिंद खे भेटा पेश कयूं था। शींह रिंद खे भेटा पेश करण लाइ शामिल करियूं था हमीद सुमरो जो मज़मून। जंहिं ॻोठ बख्शली रिंद में मुंहिंजो जनमु थियो, उहो ॻोठ जोही समेत भर पासे जे इलाइक़े में कुझु मुख़्तलिफ़ हवालनि जे करे मशहूरु हुयो। ॻोठ जी अछी मसीत जे ॾखण में उन ॻोठ जी उताक हर वक़्तु खुलियल आबाद हूंदी हुई। हर आए वए खे मानी समेत इज़त बि मिलंदी हुई। उन ॻोठ जी अछी मसीत परे परे ताईं नज़र ईंदी हुई, जंहिं ते चढ़ी कई साल अॻु कुझु मफ़रूर बिरोही डामिशन पुलिस सां मुक़ाबिलो कयो हो। असांजे ॻोठ जा पका पोढ़ा ॿुधाईंदा हुआ त बलोचिस्तान जे उन्हनि बिरोहियुनि दरिया पार जे कंहिं ॻोठ मां के नंग खयां हुआ ऐं पोइ उन्हनि जो पीछो पुलिस कयो हो, ऐं उहे उन ॻोठ में कंहिं घर में औरतूं साम रखी पुलिस मुक़ाबले लाइ उन मस्जिद ते चढ़ी विया हुआ। के ॾींहं पुलिस मुक़ाबिलो हलियो, कुझु साल अॻु ताईं बि मौजूदु हुया। उन दौरान उन जे गोली हलाइण, निशानो चुटण जी महारत समेत काफ़ी ॾंद कथाऊं बि जुड़ी वियूं त कंहिं हिकु बिरोही हिकु पुलिस वारे खे
मेहण जे धण में गोली चिटे मारे विधो हुयो। अहिड़ियूं कई कथाऊं अरसे ताईं बख़्शली रिंद सुमेत जोहि जे भर पासे में हर उताक ते ॿुधी ऐं ॿुधायूं वेंदियूं हुयूं। उन वाक़े खां पोइ साधन सूदन रिंद सरायनि जे ॻोठ में हिकु ॿी ॻाल्हि बि पीढ़ पकड़े उन ॻोठ जी सुञाण बणिजी वई, जेका ॾाढ मुड़िसी ॾामिश पणी सां इबारत आहे। ॻोठ जा उहे ॾाढा मुड़ुस जॾहिं बोस्की जो पटको या टोपी पाए कुल्हे ते सोधी जो ॻाढ़ो रुमाल सजाए जोही शहर में शाम जो दाख़िल थींदा हुआ त निंढड़े शहर में होटलनि ते वेठल माण्हुनि में हिरास फहिलिजी वेंदो। अहिड़ी सुञाण ग़ुलाम कादर जी बि हुई। जवानी में ग़ुलाम कादर रिंद पंहिंजे ॻोठ जे ओभर में चुंजाणी शाख जे उलंदे कंधे वटि अरसे खां आबाद बागड़ियुनि जी झुगी में अखि अड़ाए वेठो ऐं पोइ हिकु अरसे ताईं ग़ुलाम कादर रिंद खे उन तालुक़ सां सॼो ऐं यादि कयो वेंदो हुयो। उहा ॻाल्हि हिकु प्रोग्राम में मूं जॾहिं स्टेज ते बीही कई त ग़ुलाम कादर जे मुंहं ते मुस्कुराहट जो ख़ुशगवार ऐं मानाखेज़ रेखाऊं फहिलिजी वियूं। शायदि वन यूनिट जे दौर में जोही काछे में कामरेड सलाम बुखारी जी एंट्री काफ़ी माण्हुनि जे मुस्तक़बिल ऐं ज़िंदगी खे बदिलाए छॾियो। हारी तहरीक जे अहम किरदार फ़ोटो रुस्तमाणी चवाणी सलाम बुखारी जॾहिं जोही में हारी तहरीक जोड़ण लाइ राब्ताकारी कई त उनजे राब्ते में अचण वारा पहिरियां माण्हू हू पाण मोहम्मद हसन रुस्तमाणी, ख़ुदा बख़्श पंवर ऐं ग़ुलाम कादर रिंद हुआ। सलाम बुखारी वटि जॾहिं ग़ुलाम कादर जी ॻाल्हि निकिती त उहो ॾामिश मुड़ुस चोरी चकारी में फाथल आहे, लेकिन ज़ुल्म जे ख़िलाफ़ बरजस्तो सिर ॾियण वारो माण्हू आहे त बक़ौल फ़ोटो रुस्तमाणी जे सलाम बुखारी चयो त उन्ही खे पाण सां जोड़िजे त तनज़ीम में सभु कुझु सिखी वठंदो। उहे समूरा माण्हू अॻिते हली हारी तहरीक जा महदार साबित थिया। सलाम बुखारी जे चवण ते उहे सभु पोइ अवामी तहरीक में शामिल थिया। ग़ुलाम कादर समेत उहे माण्हू जॾहिं तनज़ीम में जड़ी कोही काछे जे इनकलाबी किरदार मोहम्मद हसन रुस्तमाणी जहिड़े आदर्शी जी अॻुवाणी में आया त जोही ऐं भरपासे जी सियासत जा रंग ई बदिलजी विया ऐं ईअं ग़ुलाम कादर रिंद साह जे आख़िरी तंद टुटण ताईं उन फ़िक्र सां सलाह रहियो जंहिंजी तशरीह सिर्फ़ु भिटाए जो बैत ई करे सघे थो त अलस्त बिरबिकुम जॾहिं कन पयोम कालू बला कलबसी तॾहिं तित चयोम तहीअं वेल कयोम वचन वेढ़ीचन सां। हल्के कदई भरियल जिस्म वारे शहप्रेल जुआन ग़ुलाम कादर जी पंहिंजी ॻोठ में सुञाण हिकु नहटे ज़िदी शख़्स वारी हुई जेको कंहिंजी ॻाल्हि न मञींदो हो न उनखे ख़ातिर में आणींदो हुयो। ॻोठ जे कचहरियुनि में उताक ते घटि वेंदो हुयो, लेकिन जॾहिं बि संस को महिमान ईंदो हो त उनजी ख़ातिर तवाज़ा रिवायती सरायनि जे उताक में न बल्कि उनजे ग़रीबाणे घर मां थींदी हुई। 4 पुटनि ऐं 2 न्याणियुनि जो पीउ ग़ुलाम कादर पाण बि जाखोड़ी ऐं ख़ुददार हुयो। ईअं ई मासी शहनाज जे नाले सां मशहूरु संस घरवारी बि हुई, जेका न सिर्फ़ु साणस हारपे में हथ वंडाईंदी हुई बल्कि ॻोठ में अरड़नि जी खोट खे बि हुन पूरो कंदे अणगणिया घर ऐं भितियूं बि अॾियूं जॾहिं सिंध में इनकलाबी सियासत जी ॿेघी मती ऐं सलाम बुखारी खां पोइ उहा सियासत अकबर जसकाणी मोहम्मद हसन रुस्तमाणी ज़रिए जोही जे हदनि में फहिलिजी वई त उन में ग़ुलाम कादर रिंद जी सियासत खे बि 4 चंड लॻी विया। ग़ुलाम कादर पंहिंजे अयाल सुमेत न सिर्फ़ु ॿनी ॿारो कयो बल्कि सियासत जे मैदान कारसाज़ में राहुकी जुगशाही ठठो बदीन हैदराबाद ऐं कराची जा पंध बि कया। जोही वाहिपादी उनजी सियासत जंहिं तरीक़े सां मार्शला दौर में ॿरी उथी उन आग लॻाइण में ग़ुलाम कादर रिंद जो पोरियो न विसारण जहिड़ो आहे। वक़्त जो पाबंद ऐं कोल जो पको हूंदो हुयो। मीटिंग में कंहिं देरि कई त ओॾी महिल चई ॾींदो हुयो ऐं ईअं पंहिंजे क़ाइद रसूल बख़्श पलीजो खे बि प्रोग्राम में देरि अचण ते कोन बख़्शाए, जंहिंजो जवाब खेसि पंहिंजे क़ाइद शींहं जे नाले सां मुखातिब थींदे ॾिनो, जंहिं लक़ब साणस गॾु बाक़ी ज़िंदगी ओढ़ण जा रहियो। को प्रोग्राम हूंदो, एहतजाज हूंदो, वक़्त ते पंहिंजे अयाल सुमेत पहुचंदो। उहे रिंद जेके तालीम ख़ासि तौरु औरतुनि जी तालीम जे बारे में कुझु हबक जो शिकार रहिया, उन ॻोठ जो आङूठे छाप ग़ुलाम कादर रिंद एहतजाजनि में गरजाणियुनि में पंहिंजी ज़ाल नुंहुं ॿारनि समेत शरीक थींदो हुयो। इनकलाबी सियासत जे ज़वाल पुॼाणा माण्हू इनकलाबी ऐं समाजी तब्दीली जी सियासत खां तौबह ताइब थी वेही रहिया, लेकिन ग़ुलाम कादर हिमत न हारी।
मुंहिंजे क्लिनिक जे भरिसां प्यारे खान रुस्तमानी जी ओताक ते हर आचर ते माल पीढ़ी जी कारगुज़ारी खां पोइ कुझु टोपी पटके वारनि सां संस कचहरी घणी हूंदी हुई। हीअ इन अवामी तहरीक जा आख़िरी इजलास हुआ जेके शींहं रिंद न करे हा त जोही में अवामी तहरीक घणो अॻु ख़तमु थी वञे हा। तनज़ीम जे राब्ते जे फुक़दान इनकलाबी सियासत में माठार कारणु उहे इजलास अॻिते हली सिर्फ़ जोही ब्रांच में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जे इजलास जे नाम थी विया ऐं ग़ुलाम कादर सियासत जे ज़वाल खे नई झत ॾिनी। पंहिंजे मक़ामी आबादगारनि सां जोड़े ज़रई पाणी जी खोट ख़िलाफ़ तहरीक जो महवर ऐं सुञाण बणिजी वियो। जोही में पाणी खोट मामूल पए रही आहे। उन तहरीक जो अहम लीडर मीर मोहम्मद लिगारी चवंदो हुयो त असांजी उहा रीत ऐं तारीख़ रही आहे त झेड़े खां पोइ सरकार आबपाशी खाते खां नेठि चेट जो पाणी वठी वेंदा आहियूं, लेकिन सन 2000 खां पोइ अहिड़ी रस्म हली जंहिं करे चेट में पाणी मिलण बि मुश्किल थी वियो ऐं आबादगार हारी रड़ियूं कंदा रहिजी पई विया। उन ते शींहं रिंद चवंदो हुयो त उहा ग़लतफ़हमी दूर थियणु घुरिजे त जदोजहद खां सवाइ इक़्तिदार ते क़ाबिज़ गन ते वेठल वॾेरा को असांखे पाणी ॾींदा। उन करे हिन जदोजहद ऐं ॿधी में आबादगारनि जी तहरीक जी कामयाबी खे ॾिठो पए। जोही ब्रांच पाणी चोरी में मुलविस माण्हुनि जा नाला भेअ जे ॾोके ते खणंदो हुयो। 2 साल अॻु जोही में ग़ुलाम कादर रिंद ऐं संसद जी अॻुवाणी में जोही ब्रांच में पाणी जी खोट ख़िलाफ़ ज़ोरदार लाभाइती तहरीक हली, जंहिंजे सहकार में हैदराबाद में आबाद जोही वासियुनि बि हथ वधायो। प्रेस क्लब हैदराबाद आॾो उन एहतजाज में शींहं रिंद मुख तक़रीर कई, लेकिन संसद जिस्म में हाणे उहा ताक़त न हुई ऐं न संसद ॻाल्हि ॿोल में को रब्तो हुयो, लेकिन हुन जा हौसला खीर थर जे पहाड़नि खां बि ऊचा हुआ। ताज़ो जुलाई महीने जी शुरूआति में बीमार थी सेवण पहुतो त उते मौजूदु डॉक्टरनि चयो त हिन में पाणी ऐं खुराक जी शदीद खोट आहे, जंहिं कारण संसद जिस्म जो अंदरूनी निज़ाम शदीद मुतासिर थियो आहे। कामरेड ग़ुलाम रसूल सैतो जे जिस्म में बि उन खोट खे ज़िंदगी खां हथ खणण ते मजबूर कयो हो। मुसलसल एहतजाजनि बुख हड़तालनि ग़ुलाम कादर रिंद जे जीवन सां बि शायदि साॻियो खेल खेॾियो हुयो ऐं संसद जीवन जी ॿेड़ी तार तार थी वई हुई। बीमारी जे बिस्तरे ते शींहं रिंद जी ख़्वाहिश रही त मूंसां उहे मिलण अचनि जिन सां मुंहिंजे रूह फ़िक्र ऐं सफ़र जो रिश्तो आहे ऐं उन्हनि खे सारींदे दम बि ॾिनाई। लेकिन इहो सच आहे त हाणे उहो कामरेड ग़ुलाम कादर रिंद जेको शींहं रिंद जे नाले सां गजंदो हुयो, उहो हाणे जोही जे एहतजाजनि में रोटनि रस्तनि ते नज़र न ईंदो। ईंदड़ चेट में बि जोही ब्रांच में हस्ब रिवायत पाणी जी खोट थींदी, रड़ कूक थींदी, अचे अचे थींदो, वारो कयो थींदो। इमाम अली रुस्तमानी, मीर मोहम्मद लिगारी, झंडो लिगारी, कादो लूंड हाणे बि जोही ब्रांच में पाणी खोट ख़िलाफ़ झंडा बैनर शीटूं खणी फाज़ल राहू चौक ते 12 बजे अची धरणो हणंदा, एहतजाज कंदा, लेकिन उन्हनि में हाणे कोई शींहं रिंद न हूंदो जंहिंखे मेणा मिलंदा हुआ त जॾहिं वटि सभिनी जो हिकु जरेब कोन्हे त हू एहतजाज छो थो करे। जंहिंजे जवाब में हू सीने ते हथ हणी चवंदो हुयो त केरु थो चवे त मुंहिंजी बनी कोन्हे। उन्हनि सभिनी आबादगारनि हारनि जी बनी मुंहिंजी बनी त आहे, जेके पाणी खोट कारण सुकी रहियूं आहिनि, जंहिंजे लाइ आवाज़ु उथारणु मूं समेत सभिनी सिंध वासियुनि ते फ़र्ज़ु आहे। हू चवंदो हुयो त बनी आबाद थींदी त हर घर में अन दाणो ईंदो, जोही में वण जो वापारु जजो थींदो ऐं माण्हुनि जे मुंहं ते मुर्ग ईंदी, ख़ुशहाली ईंदी। उहा मुंहिंजी ख़ुशहाली बि त आहे। कामरेड ग़ुलाम कादर रिंद ठुप अणपढ़ियल हुयो, लेकिन पढ़ियलनि खां वधीक पढ़ियल ऐं कढ़ियल निकितो। पंहिंजे मुंहुं हुन को किताब विरले पढ़ियो हूंदो, स्टडी सर्कल में ॿिया किताब पढ़ंदा हुआ, हीअ ॿुधंदो हो। ॻाल्हि हीअं सां हिंडाईंदो हुयो। किताब पढ़ाईंदड़ मास्तर ऐं वक़्त जा ॾाहा राह मटाए विया, लेकिन वतन ऐं उनजे वेढ़ीचर सां वचण जो उहो सबक़ु हिन सुलझणे शागिर्द हिकु पल बि न विसारियो। ग़ुलाम कादर रिंद बहस में खुटी पवंदो हुयो त चई ॾींदो हुयो त रसूल बुशपलीजे ऐं फाज़ुल राहू खां वधीक अक़ल तव्हां में आहे छा? उन अरड़े अॾोल बेबाक किरदार वारे शख़्स जी समाजी तब्दीली जी जंग में जोही ब्रांच में पाणी जी खोट ख़िलाफ़ झेड़े ऐं उन फ़र्ज़ जी अदायगी में जवानी वेई, उमिरि वेई, अयाल वियो, जान वेई, लेकिन अन्याय ख़िलाफ़ जोही जी लाज़वाल जदोजहद ते छाप हणी हू ज़ालिम दौर खे वाह जो भूंडो ॾेई वियो आहे। हू जेको पंहिंजी उमिरि जा 50 साल खां बि वधीक पल जदोजहद खे अरपे नालो कमाए वियो, उहो सुनहरी अखरनि में लिखण जहिड़ो आहे।
जो ही शहर जे उभरंदे कच्छ ऐं चुजाणी शाख जे ओलहंदी कंधी ते आबाद रिंद सरायनि जे ॻोठ बख़्शली रिंद जो अणपढ़ियल ग़ुलाम क़ादर रिंद हिकु मिसाल क़ाइमु करे वियो त जेकॾहिं सिंध जे हर ॻोठ हर शहर में अहिड़ा 4 शींहं पैदा थी पवनि त सिंध खे जेके गिदड़ खाई रहिया आहिनि उन्हनि खे लिकण लाइ जाइ बि न मिलंदी। वक़्तु माण्हुनि खे जीअंदे बि ॾिठो ऐं मरंदे बि ॾिठो, लेकिन जंहिं नमूने शींहं रिंद जियो ऐं मरी ॾेखारियो उहा मीरास मञता माण कंहिं ख़ल्क़ ख़ुदा सां गॾु सिर्फ़ु शींहं रिंद जे खाते में आई, जंहिं सुसुई बणिजी पुनः पाण थी पंहिंजे जुज़ खे काइनात जे कुल में जज़ब करे अमर थी ॾेखारियो। साजन कारण सुन मर क़बूले सुसुई अंदर जिनी उन पाणी उञो तिन खे शमा तू छोड़ा समय ज़माना है ज़माना है ज़माना तू क्या से खुशी जा खजाना है ज़माना है ज़माना अज सुनो हिकी झर किनारो नाहे नूरी जो नूरी नजारो अज सुनो हिकी झर किनारो प्यार जा खत्म थी फसाना है ज़माना है ज़माना सताना है ज़माना है ज़माना खाक थीरा सिकंदर दारा खाक थीरा सिकंदर दारा यात खाल हते तवारा याल हते तवारा मौत जे तीरा क्या निशाना है ज़माना है ज़माना तू भी छोड़ा समय है ज़माना है ज़माना है ज़माना तू क्या से खुशी
जो फजाना हाय जमाना हाय जमाना। हीअ ख़ूबसूरत आवाज़ हो आशिक़ अली अरबाणी जो। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। आउं जो मेज़बान आहियां हबीब लगारी। अवी ॿुधी रहिया आहियो दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जुमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि, जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते आवाज़ु उथारियो वेंदो आहे। इल्म अदब सियासी समाजी ऐं सक़ाफ़ती सरगर्मियुनि खे असीं अवली जे बुनियाद ते नशर कंदा आहियूं। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो। 24 कलाक नशर थींदड़ हिननि क़ौमी इदारनि खे अवां जे साथ सहकार ऐं माली सहायता जी ज़रूरत आहे। रेडियो जी नशरियात तव्हां पंहिंजे मोबाइल फ़ोन ते बि ॿुधी सघो था। हींअर ई प्ले स्टोर में वञी रेडियो वॉइस ऑफ सिंध जी ऐप डाउनलोड करियो ऐं हर वक़्तु ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ऐं हाणे प्रोग्राम सोच वीचार में शाइरी जा वर्क वरायूं था। ख़ूबसूरत शाइरी जंहिंजो शाइर आहे अयूब गुल ऐं इहा असांजे सऊदी जे पटन मां प्यारे दोस्त एहसान लिगारी चूंड करे मोकिली। उहा राति नेड़नि मां निकिरे नथी, उहा राति नेड़नि मां निकिरे नथी। डिसंबर जी सर्दी असीं हिकु विहाणो मञाइण जी कोशिशि मथां न को माण्हू विसारण जी चाहियां त विसरे नथी। उहा राति नेड़नि मां निकिरे नथी। मुंहिंजा महबूब ख़्वाबनि में तुंहिंजो हुजणु, गुलाबनि जी दिलि में फुड़ो माक जो, खुले जर ते चहिरो उफलाक जो, पहाड़ी नदी ते पखियुनि जो लहणु, मुंहिंजा महबूब ख़्वाबनि में तुंहिंजो हुजणु। साहिल सिकंदर जरवार असांने मोकिलियो अहमद ख़ान मदोश जो चौसिटो। अगरि जग में काई वॾी ॻाल्हि आहे त वाइदा वफ़ा ई वॾी ॻाल्हि आहे। सुखनि जा त साथी सवें पर ॾुखनि में थियण हाल भाई वॾी ॻाल्हि आहे। अमनाबाद जी सरज़मीन तां असांजे ख़ूबसूरत गज़ल ॾियारे मोकिलियो मोहम्मद अली जरवार। निज़ारनि काफ़िला निर्मल निगाहनि जा तड़िया आहिनि, तॾहिं मासूम नेणनि में सवें सपना सड़िया आहिनि। अड़ियो दोस्तो रोकियो प्यारनि खे परावनि खां, अव्हां ई खेनि सम्झायो असां सां कावड़िया आहिनि। सदाईं प्यार वारनि खे पनाहूं मौसमनि आछियूं, ज़माने साड़ में ओछा बहाना ई घड़िया आहिनि। सखी जे मान में मुर्की कंदासीं गीत ही भेटा, असां जेके ॿ टे दाणा छंडे फूके छड़िया आहिनि। निज़ारनि काफ़िला निर्मल निगाहनि जा तड़िया आहिनि, तॾहिं मासूम नेणनि में सवें सपना सड़िया आहिनि। उस्ताद बुखारी जी ख़ूबसूरत शाइरी असांजे ॾियारे मोकिली लाल चंद लाल। कुल्फ़त कठी करण खां मोहबत रती चङी आहे, कुल्फ़त कठी करण खां मोहबत रती चङी आहे। कूड़े किसे खणण खां हिकु सिट सची चङी आहे। मोहबत बची पवे पोइ मेला मची पवंदा, दिलि जा भञे उन खां महफ़िल भॻी चङी आहे। मोहबत जे मामरे में संगत जे सिलसिले में ॻणती कबी त नाहे, पर जे कबी चङी आहे। सुरकूं नथा ॾुखनि में, टहकूं नथा सुखनि में, हर हाल में चऊं था संजीदगी चङी आहे। खारियूं खटियूं न खोलियूं, ॿोलियूं मिठियूं के ॿोलियूं, रसवल रखी चङी आहे, माखी चखी चङी आहे। पंहिंजा अज़ीज़ उज़वा साथी वञनि सटींदा, पंहिंजा अज़ीज़ उज़वा साथी वञनि सटींदा। उस्ताद दिलि पकी कर जो दिलि पकी चङी आहे। कुल्फ़त कठी करण खां मोहबत रती चङी आहे। कूड़े किसे खणण खां हिकु सिट सची चङी आहे। हैदराबाद मां हुज़ैफ़ा खत्री असांजे ॾियारे मोकिलियो डॉक्टर आकाश अंसारी जो मशहूरु नज़म। तूं पुछी थो पिरीं मां हलियो छो वयसि, तूं पुछी थो पिरीं मां हलियो छो वयसि। जॾहिं शाम जो जाम ख़ाली न हो, राति रिमझिम हुई, तुंहिंजे साहनि जे जीणनि सुरनि सां सुतल, तुंहिंजे साहुनि जे जीणनि सुरनि सां सुतल। मुंहिंजे बिस्तर ते मुनकर का मौसम हुई, तुंहिंजे कजरियुनि अखियुनि जे किनारनि मथे मुंहिंजे चपड़नि जी ॿेड़ी लॻे ई लॻे, हा उन्ही खां अॻे मां हलियो छो वयसि। सच पुछी ओ पिरीं दिलि बि चाहियो घणो, का घड़ी तुंहिंजे वारनि जे कारण घटाउनि मंझां वास वठंदो रहां। ॿिनि घड़ियुनि लाइ सही तुंहिंजे आगोश जी सांवरी शाम में, कंहिं रूपोश प्यासे मुसाफ़िर जियां मां पनाहूं वठां। खन पली सही थक थोरो भञां, दिलि ते चाहियो घणो, तुंहिंजे नैणनि जो निर्मल ही चांडो क्यों।
सदा मस्त नीडूं नियापा खणी रूह जे ऋण मथां ईअं रक्षा रहनि रूह जे ऋण मथां ईअं रक्षा रहनि दिलि त चाहियो घणो तुंहिंजे ॿाहुनि जूं कचड़ियूं ऐं कोमल वलियूं सूंहं सुरहाण जा सो संदेसा खणी मुंहिंजे तन ते सदा ईअं विखिरियल रहनि हा मगर छा करियूं तुंहिंजे काकुल जे क़ैदी थियण खां अॻे क़ैद खाननि में काई कशिश हुई पिरीं जेका वेही छिके दिलि त माण घुरियूं तुंहिंजूं सभु दिलि भरियूं हा मगर छा करियूं दार जे दर्द खे पंहिंजी लज़त हुई जेका वेही छिके तूं पुछी थो पिरीं मां हलियो छो वयसि बदिन जे पटण मां ख़ूबसूरत शाइर मोहम्मद बख़्श वर्ड लिखियो असांखे जुदाई छॾे किथे थिए पिरीं अलविदाई छॾे किथे थिए असां यादगिरियूं भरियूं भाकुरनि में मगर हीअ तन्हाई छॾे किथे थिए हितां खां ॿिए पार वञिजे हलियो पर हुसन जी कराई छॾे किथे थिए चवनि था लिखण खे छॾे ॾियो मगर यार भिटाई जी वाई छॾे किथे थिए अव्हां जी वफ़ा ते रखूं भरवसो हा मगर बेवफ़ाई छॾे किथे थिए असांखे सॼो मौत पए पर अव्हां चुनी जा उॾाई छॾे किथे थिए उमरकोट जी सरज़मीन तां मीर मुजाहिद पली असांखे मोकिलियो ख़ूबसूरत नज़म ख़बर अथमि तूं कॾहिं न ईंदे मगर वीचारी मञे नथी दिलि ज़मीन उन ते सुतल तूं आहीं जिते कॾहिं बि सुबुह न थींदो पखियुनि जी चूं चूं उते न हूंदी हवा जी ज़ूं ज़ूं उते न हूंदी न को सॼण तूं सुजाग थींदे मगर वीचारी मञे नथी दिलि हवा उतरजी उते न हूंदी न को ॾखण जूं तिखियूं हवाऊं न की उते का बहार ईंदी न को सरो जूं सुकियूं हवाऊं न को उते तूं उदास थींदे मगर वीचारी मञे नथी दिलि असांजा सुरका सजण सदाऊं असांजूं कूकूं असांजूं दाहूं उहे अदाऊं सफ़ा सचूं पर असांजा ग़म ऐं असांजूं दाहूं कॾहिं बि जानी ॿुधी न सघंदे मगर वीचारी मञे नथी दिलि अकेलो जानी सुतल तूं आहीं दुनिया खां केॾो लिकल तूं आहीं अची नथो तूं असां खां भायां रुठल तूं आहीं पतो अथमि तूं उते ई रहंदे मगर वीचारी मञे नथी दिलि तू मनी न मेहरबान मातमिंत तो करे छॾियां तू मनी न मेहरबान मातमिंत तो करे छॾियां तू मनी न मेहरबान मातमिंत थो करे छॾियां सतो ढकी हिक त तूं अॻे हसी ॿियो नफ़ीस वेस थो ढकी टियों वरी टिली थो नाज़ सां मातमिंत थो करे छॾियां टियों वरी टिली थो नाज़ सां मातमिंत थो करे छॾियां तूं मञी न मेहरबान मातमिंत थो करे छॾियां
छिज न छा चयूं जे छिजी त ग़ैर सां न घुम हिकु त मूंखां छिज न छा चयूं जे छिजी त ग़ैर सां न घुम जे घुमी त घुम न मूं अॻियां मां त मिंत थो करे छॾियां जे घुमी त घुम न मूं अॻियां मां त मिंत थो करे छॾियां तूं मञी मञी न महिरबान मां त मिंत थो करे छॾियां जे निभाइजे त थी जवान मां त मिंत थो करे छॾियां जे निभाइजे त थी जवान मां त मिंत थो करे छॾियां तूं मञी मञी न महिरबान मां त मिंत थो करे बस अजीब ऐं ग़रीब मां त मिंत थो करे छॾियां बस अजीब ऐं ग़रीब मां त मिंत थो करे छॾियां तूं मञी मञी न महिरबान मां त मिंत थो करे छॾियां तूं मञी मञी न महिरबान मां त मिंत थो करे छॾियां हाय मां त मिंत थो करे छॾियां हो मां त मिंत थो करे छॾियां उस्ताद बुखारी जी सदा हयात शायरी सां ही ख़ूबसूरत आवाज़ हो मंज़ूर सखीराणी जो। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार साण करे अवां जो मेज़बान आहियां हबीब लगारी। अवी ॿुधी रहिया आहियो दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जुमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते आवाज़ु उथारियो वेंदो आहे। इल्म अदब सियासी सक़ाफ़ती ऐं समाजी सरगर्मियुनि खे अवली जे बुनियाद ते नशर कंदा आहियूं। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो। 24 कलाक नशर थींदड़ हिननि क़ौमी इदारनि खे अवां जे साथ सहकार जी ज़रूरत आहे। रेडियो जी नशरियात अवां पंहिंजे मोबाइल फ़ोन ते बि ॿुधी सघो था। हींअर ई प्ले स्टोर में वञी रेडियो वॉइस ऑफ सिंध जी ऐप डाउनलोड करियो। हर वक़्तु ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध
लंडन। ऐं हाणे गिरोड़ शरीफ़ जे पटण मां पहुतल उन ख़ूबसूरत मज़मून खे शामिल कयूं था जंहिंजो लेखक आहे नादर हुसैन शर। हिन मज़मून जो उनवान आहे अफ़गानिस्तान जी मौजूदा सूरतहाल ऐं सिंध लाइ वधंदड़ ख़दशा। ॾिठो वञे त मौजूदा वक़्त में सिंध धरती खे सिंध जे असल रहाकुन खे एतिरो त सोढ़ो कयो वियो आहे जो हाणे उहे पंहिंजे तारीख़ी धरती जे वजूद खे बचाइण लाइ हथोराणियूं ॾेई रहिया आहिनि। ऐं ॿिए तरफ़ सिंध कार्ड इस्तेमालु कंदड़ इक़्तिदार जा मज़ा माणींदड़ PP जेका सदाईं सिंधी माण्हुनि जी पार्टी सॾी वञे थी ऐं सिंधी माण्हुनि ऐं सिंध जी मालिकी करण जी दावा पिणु कंदी रही आहे, पर ॾिठो वञे त हुन सदाईं सिंध दुश्मन कम सरअंजाम ॾिना आहिनि। हिन वक़्तु जॾहिं FIA पारां इहो बयान बि जारी कयो वियो आहे त सिंध अंदरि 40 लख गैर मुल्की अफ़गानियुनि, बंगालियुनि, बिहारियुनि जा सुञाणप कार्ड ठाहिया विया आहिनि ऐं उन खां अॻु ऐं मौजूदा वक़्त में सिंध अंदरि किरोड़े धारिया आबाद कया विया आहिनि, पर अॼु ताईं सिंध हुकूमत कॾहिं बि उन्हनि खे नेकाली ॾियण लाइ को बि अमली कमु नाहे कयो। ऐं हाणे मौजूदा वक़्त में जेकॾहिं अफ़गानिस्तान जी समूरी सूरतहाल ते नज़र रखिजे त अफ़गानिस्तान में घरू वेड़, बदअमनी ऐं खाना जंगी सबबि गैर यकीनी पैदा थी रही आहे। उन ख़ौफ़ सबबि अफ़गानिस्तान मां लखे माण्हू पाकिस्तान ॾांहुं लॾपलाण कंदा जिन जो रुख़ सिर्फ़ु पाकिस्तान ॾांहुं हूंदो, जेका ॻाल्हि पाकिस्तान जे आर्मी चीफ पंहिंजे हिकु बयान में पिणु कई आहे त घटि में घटि 7 लख अफ़गानी पाकिस्तान ईंदा, जंहिंजी पक सां इहा दावा बि करे सघिजे थी त उहे गैर मुल्की अफ़गानी पठाण अॻु जीअं हाणे बि सिंध अंदरि ईंदा, छो त पंजाब हुकूमत अफ़गाननि जे कारोबार किराए ते घरनि वठण ते अॻे पाबंदी लॻाए छॾी आहे। KPK पिणु पधिरो करे छॾियो आहे त असां अफ़गानियुनि जो ॿार हाणे बर्दाश्त नथा करे सघूं। उन करे अंदाज़ो लॻाए सघिजे थो त उहे 7 लख अफ़गानी जंहिंजो असल अंग अञा वधीक हूंदो सवाइ सिंध जे ॿिए कहिड़े पासे वेंदा, जॾहिं त PP हुकूमत सदाईं धारी आबादी खे सिंध अंदरि न सिर्फ़ु आबाद कयो आहे पर उन सां गॾु वोट बैंक वधाइण लाइ सपोर्ट पिणु कंदी रही आहे। हाणे ताज़ो निसार खोड़े पारां इहो बयानु जारी कयो वियो आहे त बंगालियुनि खे सुञाणप कार्ड ठाहे ॾिना वञनि, जीअं केतिरा ई अफ़गानी बंगाली बरमी हिन करप्ट सिस्टम सबबि पंहिंजा सुञाणप कार्ड ठाराए वेठल आहिनि। उन अहिड़ी सूरतहाल में सिंध हुकूमत खां कहिड़ी बहितरी जी उमेद रखी सघिजे थी। ऐं ॿिए तरफ़ हिंदुस्तान खां हिजरत करे आयल मुहाजिर अलॻि सूबे जी घुर पिया कनि ऐं टे तरफ़ सिंध अंदरि बेरिया टाउन जहिड़ी ख़तरनाक मनसूबे ख़िलाफ़ क़ौमपरस्त धुरियूं एहतजाज कंदे नज़र अची रहियूं आहिनि। मतिलबु त हाणे असां पाण खे बचाइण लाइ हथोराणियूं पिया ॾियूं। उन करे असांखे सोचणु घुरिजे त अफ़गाननि जी ही लोध सिंध जे डेमोग्राफी ऐं वजूद ऐं तारीख़ी हैसियत ख़िलाफ़ आख़िरी हमिलो ऐं भयानक तबाही बर्बादी जो तूफ़ान साबित थींदो। जेकॾहिं उनखे सिंध जे माण्हुनि न रोकियो त सिंध सियासी, मुआशी, तारीख़ी, जाग्राफियाई सुञाणप खे बरक़रार रखी न सघंदी। ऐं ॿिए तरफ़ अफ़गानिस्तान में पैदा थियल संगीन सूरतहाल जे मद्देनज़र जेका बि लड़पलाण थिए उन्हनि समूरनि अफ़गाननि खे हर सूरत में सिंध में आणे हिकु मुनज़म साज़िश तहत आबाद करण जी जेका साज़िश थिए पई, इहा सिंध जे वजूद लाइ हिकु ख़तरनाक हमिलो हूंदो। उन करे सिंध जे बाशऊर, बाज़मीर माण्हुनि, नौजवाननि, सियासी कारकुननि खे सख़्ती सां हिन साज़िश खे रोकणो पवंदो। पंहिंजी धरती जी वारसी करणी पवंदी। सिंध जी बका ऐं सुञाणप जी तक़ाज़ा इहा आहे त सिंध जा बाशऊर माण्हू, ख़ासि करे सियासी कारकुन, नौजवान, अदीब, शाइर, सहाफ़ी, हारी पोरित गॾिजी समूरी सिंध खे मुतहरिक मुनज़म थियणु घुरिजे। ऐं हाणे त सिंध जे हर नंढे वॾे शहर में धारियुनि जूं आबादियूं, पाड़ा, रिहाइशूं ऐं कारोबार वधी रहिया आहिनि, जेके ॿिन धारियुनि जे सिंध अचण लाइ नफ़्सियाती छिक जो सबबु पिणु बणिजी रहिया आहिनि। इन करे त सिंध जे हर नंढे वॾे शहर में जेके बि धारिया अची आबाद थी रहिया आहिनि उहे ॿिन लाइ इहो जवाज़ मोकिले रहिया आहिनि त सिंध में धारियुनि लाइ माहौल इंतिहाई बहितरु आहे। सिंधी माण्हुनि खे सिंध में धारियुनि जे अचणु, रिहाइश इख़्तियार करणु, कारोबार करण ते को बि एतिराज़ ऐं ॻणती कोन्हे। सिंधी माण्हू निंड सुतल आहिनि।
सिंधी खे पंहिंजे क़ौमी मुफ़ाद ऐं धरती जी का बि ॻणती न आहे। सिंधी माण्हुनि सां जेकॾहिं फ़लस्तीन ऐं आयरलैंड वारी हालति कई वेंदी त सिंधियुनि खे का बि ख़बर न पवंदी। उन करे जिन बि धारियुनि खे सिंध अचिणो आहे ऐं केतिरी बि तइदाद में अचिणो आहे उहे सिंध अची सघनि था, छाकाणि त सिंधी पंहिंजी धरती खां लातालुक गाफ़िल बणियल आहिनि। उन खां अॻु जो सिंध खे धारिया गॾिजी फ़लस्तीन ऐं आयरलैंड बणाइनि। बहितर इहो आहे त सिंध जा बाशऊर माण्हू गॾिजी सिंध धरती जी मालिकी करे धारियुनि ख़िलाफ़ु हिकु मुनज़म जदोजहद कनि, तहरीक हलाए धारियुनि जी रस्ता रोक करे सिंध जे क़ौमी वजूद ऐं धरती जी सुञाणप खे बचाइण लाइ पाण मुरादो मुनज़म मुतहद ऐं मुतहरक थी समूरनि धारियुनि जी रस्ता रोक करण ऐं सिंध में मौजूदु धारियुनि खे भॼाइण लाइ हिकु मुनज़म जदोजहद जी सख़्तु ज़रूरत आहे। अगरि असां हिन वक़्तु न उथियासीं त असांजो वजूदु ख़तमु थियण खां केर बि रोके नथो सघे। हीउ मज़मून गिरोड़ शरीफ़ मां असांखे लिखी मोकिलियो हो नादिर हुसैन शर। प्रोग्राम सोच वीचार जे सफ़र में हाण वर्क वरायूं था। नाम्यारे नावल नवीस कहाणीकार ऐं लेखक सिराजुल हक़ मेमण जे किताब पढ़ाॾो सोई सॾ जा तारीख़ी नावल पढ़ाॾो सोई सॾ जे अॼु असीं अव्हां जी ख़िदमत में पेश कंदासीं आख़िरी क़िस्त। उन सां गॾोगॾु इन्ही नावल जे ॿिए हिसे यानी नावल मरण मूसी आव जा वर्क बि वराईंदासूं। सभ खां पहिरियां अव्हां जी ख़िदमत में पेश कयूं था पढ़ाॾो सोई सॾ जी आख़िरी क़िस्त। सिंध जी धरती, सिंध जे आसमान, सिंध जे वणनि टिणनि, सिंध जी मिटी जे ज़रड़नि ऐं सिंध जे माण्हुनि अहिड़ी जंग न अॻु कॾहिं ॾिठी न पोइ कॾहिं ॾिसंदा। सोढो पंहिंजे लश्कर सां जॾहिं मैदान में लथो तॾहिं सिज बि कहकाव खां हिकु ककर पुठियां लिकी वियो। सिज बि हुन ॿिए सिज खे लहंदे ग़ुरूब थींदे ॾिसणु न थे घुरियो। 8-10 हज़ार सिंधियुनि जो लश्कर मुग़लनि जी लख फ़ौज सां विढ़णु निकितो हो, पर छा वेड़ हुई। मुग़लनि सवें जंगियूं ॾिठियूं हुयूं पर ही जंग ॼण ज़मीन ऐं आसमान जी जंग हुई। ईअं थे भाइयों ॼण त सिंधियुनि खे किरण आयो ई न थे। ईअं थे भाइयों ॼण त हर सिंधी जे ज़ख़म मां हिकु नओं सिंधी उते जो उते पैदा थी वरी वेहण थिए लॻो। मुग़लनि खे हिंदर जा उहे देवता यादि अची विया जिन खे 10-10 सिर ऐं 20-20 ॿाहूं हूंदियूं हुयूं, पर हिननि सिंधियुनि जी हर ॿाह 20 मुग़लनि ते वार कंदी थे वई। हिकिड़ी तरार हिकु वक़्तु ॿ सिरियूं उछलाईंदी थे वई। हिकिड़ी तरार हिकु वक़्तु ॿ कंध कपे थी वई। मुग़ल सिपाही हुननि जे वेझो वञण खां केॿाणे लॻा हुआ। सरदारनि ऐं सिपह सालनि जी ख़ुशी ॾियारती हू वरी अॻिते वधी थे आया, पर हिकु नए ॾहकाव सां पोइ ते हटण थे लॻा। हिकु अजीब ॻाल्हि उहा हुई त सॼे वायु मंडल में कीकूं ऐं दाहूं रुॻो मुग़लनि जूं हुयूं। सिंधियुनि जी निड़ी में ॼण आवाज़ु बंदि थी वियो हो ऐं जेकॾहिं को आवाज़ु हो त उहो किरण वक़्तु हुनजी ज़ुबान मां जीअं सिंध जो नारो थे निकितो। उनजो आवाज़ु ॿुधंदे ॼण सिंधियुनि में नओं रूह, नई जान, नओं रत अची थे वियो ऐं मुग़लनि जो सिफ़ूं टोड़ींदा अॻिते वधण थे लॻा। का घड़ी त अहिड़ी बि आई थे जॾहिं मुग़लनि जो लश्कर पोइते मोटण ऐं भॼण जी राह ॻोल्हण लाइ पोयां निहारण थे लॻो, पर वरी पंहिंजे सिपह सालारनि अमीरनि जी ख़ुशी ते अॻियां वधण थे लॻा। संझा थी वई पर अञा बि के सिंधी विड़ी रहिया हुआ ॼण हुननि विड़ी मरण जो कसम खयो हो। ऐं जॾहिं सिज हुन निज़ारे ॾिसण जो वधीक ताप झले न सघियो ऐं ओलह में कंहिं दूर दराज़ गहराई में मुंहुं लिकाए रोअण जो बहानो करे हिकु कारी ककरी पोयां लिकी वियो, तॾहिं आख़िरी सिंधी बि किरी पियो। सारे माहौल ते मौत छाइजी वियो। उन वक़्तु ईअं भायो ॼण त धरती जो पंहिंजो साह बंदि थी वियो हो। कोट जे बिरजनि ते चढ़ियल सिंधी पंहिंजे कूदण लाइ रुअण बि विसारे वेठा हुआ। ॿांगनि खे ॿांगूं ॾियण विसरी वियूं हुयूं। कलंदर जी नौबत बि अॼु पहिरियों भेरो ख़ामोश रही। हीउ अजीब मातम हो, ख़ामोश चुप। ईअं थे भाइयों ॼण सिंधियुनि हमेशह लाइ मातम करण जो पह कयो हो ऐं उहो ख़ामोश मातम सदियुनि ताईं इंसान ज़ात जे ज़मीर में बड़छी जो घाव बणिजी चिखंदो रहंदो। इन ते ई नावल पढ़ाॾो सोई सॾ पुॼाणी ते पहुतो। हीउ नावल नाम्यारे लेखक कहाणीकार सिराजुल हक़ मेमण जो लिखियल हो ऐं हाण
नावल मरण मुसियाव जा वर्क वरायूं था। ही नावल पढ़ाॾो सोई सॾ जो हिसो आहे। हिन नावल में बि सिंध जे उन्हनि सुरमनि जो ज़िक्र आहे जिन सिंध लाइ जान जा नज़राना ॾिना, जिन आज़ादी जी जंग विढ़ी। हिन नावल में बि दलेरी जा दास्तान समायल आहिनि त वरी सिंधियुनि मथां थियल ज़ुल्म जूं कहाणियूं बि आहिनि। अचो वर्क वरायूं मरण मूसी आव जा ऐं अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था नावल मरण मूसी आव जी पहिरीं क़िस्त। कचहरियूं क़ाइमु, बादशाही बरक़रार। सभु नज़रूं ओपरे माण्हू जे मुंहं में सुञाणप ॻोल्हण लॻियूं। जेको माण्हू बादशाही बरक़रार जो सलाम वराए सो पंहिंजो कीअं थो थी सघे। सावण ख़ासि तरह ओपरे माण्हू जे मुंहं में घोर पाए ॾिसण लॻो। हुनजो वेसा हाणे कंहिं में बि कोन हो। उन खां अॻे जो सावण को अरॾो जवाबु ॾेई कंहिं ॾाढियां चयो, अबा भले करे आए। हिक पीर सन सांत खे टोड़ींदे सलाम जे जवाब में चयो, पर हुनजी आजिया में न पंहिंजाइप हुई न गरम जोशी। आऊं मुसाफ़िर आहियां, रात जा 4 पहर गुज़ारे हलियो वेंदुसि। परियां बाहिड़ी ॾिठमि त लड़ी आयुसि। पंध परे अथमि ऐं ॿुधो अथमि त हिन ॿेले में राति वगड़े लंघण जोखम खां ख़ाली कोन्हे। सावण खां पोइ बि रहियो कोन थियो ऐं रुखाई मां चयाईं, केरु मुड़िसाईं ऐं हिते कीअं आयो आहीं। मुसाफ़िर पहिरीं त को जवाबु न ॾिनो, पर पोइ ॼण त हुनखे पंहिंजे पाण ते कावड़ अचणु लॻी। हुन भड़को खाधो, चयमि न त आऊं मुसाफ़िर आहियां, रात जा 4 पहर गुज़ारे हलियो वेंदुसि। भला जे अव्हां खे को एतिराज़ हुजे त पोइ वरी छिकियां पंध खे। ईअं चई मुसाफ़िर वञण लाइ मुड़णु लॻो। पिरसन वरी बि धीरज सां चयो, अबा असां वटि घर आए महिमान ते कंहिंखे बि एतिराज़ न हूंदो आहे ऐं रात जो वॻड़ो आहे। तो पाण चयो त हिन ॿेले मां रात जो मुसाफ़िरी जोखम वारी आहे। हमरा त तोखां रुॻो सुञाणप थे कराई, पर भांजे थो त तोखे सुञाणप ते बि एतिराज़ आहे। मुसाफ़िर घड़ी लाइ चुप थी वियो। हुन पंहिंजे आस पास ते नज़र विधी। ॾहाको मुड़ुसनि जो कांभो ॿधियो बाहि जे चौधारी गोल दाइरे में वेठो हो। टांडनि जी हल्की जोत में संदन मुंहं बि टांडाणनि जियां ॻाढ़ा थिए लॻा। रखी रखी वणनि जे झुंड मंझां हवा जा सुसाड़ थिया आया ऐं टांडाणनि जी जोत झके थियण थे लॻी ऐं माण्हू बदिरां पाछोला नचण थे लॻा। हुनखे इहा ॻाल्हि बि यादि आई त जॾहिं हू ॿेले में दाख़िल थियो हो त चिॿरे चेट कई हुई। वरी जॾहिं बाहि जो दओ ॾिठो हुआईं तॾहिं बि चिॿरे जी चेट जो आवाज़ु कननि ते पियो हुअसि ऐं जॾहिं हू वेझो पहुतो हो तॾहिं बि वेठल माण्हुनि मां को बि उथी न बीठो। उनजो हिकिड़ो ई मतिलबु थी थो सघे त हिननि हमराहनि खे अॻे ई चिताव हो त को ओपरो माण्हू ॿेले में दाख़िल थियो हो। इहे समूरियूं ॻाल्हियूं खन पल में मुसाफ़िर जे दिमाग़ में घुमी वियूं। ही के आम रिवाजी माण्हू न हुआ। लाशक ही ॿेले जा शाहीग हुआ जिन मुल्क में थरथलो विझी छॾियो हो ऐं ॾखण खे उतर खां धार करे छॾियो हो। पर ही मुठि जेतिरा माण्हू शाही लश्कर खां कीअं बची सघिया हुआ जिन ॿेले जे वणवण जी सार लथी हुई। मतां ही बि वाक़ई मुसाफ़िर हुजनि, पर चिॿरे जी चेट। मुसाफ़िर कुझु सोचे जवाबु ॾिनो, सुञाणप वतन सां थींदी आहे, मुंहिंजो को वतन कोन्हे। ही जवाबु न हो, ॼण त चोबक हो जंहिंजे छपके जो आवाज़ु काफ़ी देरि हवा में टंगिजी बीही रहियो। उन चोबक जो ॾंग सभिनी महसूसु कयो, पर सावणीअ भायो ॼण त चोबक संस दिलि खे ॾंगे वियो। हू उथी बीही रहियो ऐं मुसाफ़िर खे भाकुर पाए वॾे सॾ चयाईं, अदा मूंखे बख़्श कजांइ, मुंहिंजो मतिलबु तोखे रंजाइण न हो। भाउ आउं रंज कोन थियो आहियां, पर जीअं अव्हां वेसाह वञाए वेठा आहियो तीअं आउं बि वेसाह वञायल आहियां। सभिनी सां खेकर करे मुसाफ़िर बि कांभ ॿधे वेही रहियो। सावण बि साणस गॾु वेही रहियो। मुसाफ़िर ख़ुदि ई ॻाल्हि चोरी, भाउ नालो दिलावर अथमि, ज़ात जो पंवर आहियां, वेझरकीअ वसीअ जो वेठल आहियां। दरिया जे कप ते पंहिंजो ॿनीअ जो टुकर हुअमि। सुठो टुकर त नसीब कोन हो। हर लाबारे ते मुग़ल अची पंहिंजो अधु खणी वेंदा हुआ। जेके बचंदो हो तंहिंमां ॾुखिया सुखिया ॾींहं पिया गुज़रंदा हुआ। दीन दुनिया में हिकिड़ी न्याणी हुयमि जंहिंखे ॾिसी पिया जीअंदा हुआसीं। मुसाफ़िर जे ॻिची में ॼण ॻंढ पइजी वई। सभिनी महसूसु कयो त मुसाफ़िर पंहिंजे दिलि खे कोरे चिचरे पियो ॻाल्हाए। थधो शुकारो भरींदे मुसाफ़िर पंहिंजी ॻाल्हि अॻिते वधाई। गुज़िरियल सावण में असांजे ॻोठ धाड़ो लॻो। आउं ठठे वियल हुयसि। मोटी आयसि त घर में कारी वारा कख हुआ। मुंहिंजे घरवारीअ भालनि जो बख थी वई। मुंहिंजी न्याणी खे शाहीग पाण सां गॾु ज़ोरी खणी विया।
मुंहिंजी त दुनिया ई ऊंदह थी वई। आमिल वटि दाही थी वियसि। आमिल ख़त ॾेई ठठे मोकिलियो। अमीर वटि दाह पहुचाइण में महीनो लॻी वियो। पोइ हली तफ़्तीश। ॻोठ वारनि मां किन चयो हो शाहिगन जूं ॿूटूं ॿधल हुयूं, उन करे पक न हुई त धाड़े में असल जवाबदार केरु हुआ। पर हुननि वञण महिल ठठे जे अमीर जो नालो अहिड़े नमूने वरितो हो जमा गुमान हो त के मुग़ल सिपाही हुआ। आख़िर तफ़्तीश खां पोइ मूंखे चयाऊं त धाड़ो सावण जे टोले हयो हो। शाही लश्कर अॻे ई संदन कढो ऐं जॾहिं टोलो झलियो तॾहिं मुंहिंजी न्याणी मूंखे पहुचाए ॾींदा। सावण जो मुंहुं टामणी हणी वियो। का घड़ी कंहिं कोन ॻाल्हायो। पोइ सावण चयो, मुग़ल कमीणा कूड़ था ॻाल्हाइनि। सावण जी टोली में अञा कोई अहिड़ो बेग़ैरत न थियो आहे जो पंहिंजे नियाणियुनि में हथु विझे। सावण जे लफ़्ज़नि में बाहि जूं ॼिभियूं उलर करे आयूं ऐं सभिनी खे उन्हनि जो सेक टांडणनि खां बि वधीक महसूसु थियो। दिलावर खे बि हिकु अजातो डपु वेढ़े वियो। मॼाण ही बि के सावण जा साथी हुजनि। पोइ त हुनजे पंहिंजे सिर जो बि ख़ैरु कोन हो। हुन सावणी संस साथियुनि बाबति ठठे में जेके ॻाल्हियूं ॿुधियूं हुयूं तिन खे यादि करे हुनजी लहूं लहूं कांडारजी हुई। मुग़लनि जॾहिं सावण जी ॻाल्हि थे कई तॾहिं संदन मुंहं ते कावड़ नफ़रत ऐं डप जा अहिड़ा आसार थे पैदा थिया जिन हिननि खे बदसूरत बणाए थे छॾियो। अलबत्ता उहा अजीब ॻाल्हि हुई त कंहिं बि सिंधी जे वाता हुन सावण या संस साथियुनि जे बारे में कुझु बि न ॿुधो। पाण उहे सरगोशियूं संस करण ते पयूं हुयूं त ठठे जा मदरसा मस्जिदूं ऐं यतीम खाना सावण ऐं संस साथियुनि जी मदद सां थे तॻिया। हुन उहो बि ॿुधो त ठठे शहर में केतिरा घर अहिड़ा हुआ जिन खे हर महीने ख़र्च पखो के ओपरा माण्हू ॾेई थे विया, जिन लाइ चयो थे वियो त उहे सावण जा माण्हू हुआ। मुसाफ़िर हबकंदे चयो, अदा मुंहिंजो मतिलबु सावण या संस साथियुनि जी मठाई कोन हो। मूं त रुॻो इहा ॻाल्हि चई जेका ठठे जे मुग़लनि थे कई। सावण खेसि दिलदारी ॾींदे चयो, भाउ सावण जे नाले खणंदड़नि मुग़ल जा ॿ मक़सद हल था थियनि। हिकिड़ो त पाण जेके धाड़ा हणनि फुरूं कनि से खेनि फबियो वञनि, ऐं ॿियो त सावण ऐं संस साथियुनि लाइ सिंधियुनि जे दिलि में नफ़रत पैदा थिए थी। ख़ैर बाक़ी रही तुंहिंजी न्याणी जी ॻोल्हा, उनजो बि को बिलो थी पवंदो। हाणे तूं भले आराम कर, सुभाणे नए सिज नयूं ॻाल्हियूं। सावण जे इशारे ते हिकिड़ो माण्हू उथी बीठो ऐं घड़ी खां पोइ फरासी विहाणो ऐं रिली खणी आयो ऐं उते ई बाहि खां थोरो परभरो मुसाफ़िर खे विछाए ॾिनाई। मुसाफ़िर को वक़्तु परियां वेठल हमराहनि खे ऊंदहि मां घुरींदो रहियो। हुनखे सम्झ में न आयो त हीअ हमराह केरु हुआ। हीअ त ॿेले में किथे था रहनि। ज़रूरु वटण का अहिड़ी जाइ आहे जिते खाधे पीते खां सवाइ हंध बिस्तरा मौजूदु आहिनि। ऐं हीअ हमराह केरु हो जंहिं साणसि ईअं थे ॻाल्हायो ॼण त हू संस विरहण जो ॼाणू सुञाणू हो। केॾी महिल संस ॻाल्हाइण में तलवार वारी धार हुई त केॾी महिल माखी खां बि मिठो हो। ऐं संस साथी संस अॻियां कीअं न साथ में हुआ। मतां ही सावण जा के साथी त न हुआ, पर जे सावण जा साथी हुजनि हा त हुनखे जीअरो कीअं छॾनि हा या वरी खेसि पाण वटि कीअं टिकाइनि हा। ऐं ओचितो मुसाफ़िर खे डपु वराए वियो त पके पक सुम्हण खां पोइ खेसि कुही छॾींदा। उहो ख़्यालु ईंदे ई हुनजी निंड पर करे उॾामी वई। पर पोइ रफ़्तार रफ़्तार जीअं जीअं राति भॼंदी वई ठरंदी वई तीअं तीअं हुन जूं अखियूं निंड खां ॻरियूं थींदियूं हुयूं ऐं हुनखे अलाए केॾी महिल निंड अची वई। सावण जॾहिं बि ठठे ईंदो हो तॾहिं संस दिलि ॻरी ॻरी महसूसु थींदी हुई। पोइ खणी सवें दफ़ा ठठे आयो हुजे। ठठो जंहिंजे नाले सां ॼण संस रूह जड़ियल हो। हीअ ठठो ई त हो जंहिंजी घटी घटी में संस वॾे चाचे सोढे जो नालो ॿुरण लॻंदो हो। अॼु बि पोढ़ा पका मुग़ल सोढे जो नालो ॿुधी कंबी वेंदा हुआ। सोढे जे नाले ते कीअं ॾंद कथाऊं ठही पियूं हुयूं। सोढे जे साथी हुअण जे शक में सवें शागिर्दनि ऐं उस्तादनि खे ठठे जे चौकनि में फायूं ॾिनियूं हुआ। हूअ उहे दास्तान ॿुधी ॿुधी वॾो थियो हो। हुनजे अखियुनि जे अॻियां अॼु बि सोढे ऐं संगार जूं शिकिलियूं पंहिंजी समूरी शुजात ऐं सोरियाई सां रोशन लाट जा बखंदियूं हुयूं। संस पीउ जेसीं जीअरो हो तेसीं संस चुप चपात खे फ़क़्ति सोढे या संगार जो नालो ई टोड़े सघंदो हो। हुनखे सदियूं अॻु उहो ॾींहुं यादि आयो जॾहिं सेवण वारे मोर्के खां पोइ सोढे जो लाश ॻोठ पहुतो हो। तॾहिं ईअं थे भायो त समूरी सिंध उथली पई हुई। मुग़लनि खे उहो अची भउ थियो हो त हीअ हज़ारे कांधी मतां वरी का नई बग़ावत कनि। हिन मातम जा कई रंग ॾिठा। ॿुढड़ा झूर पोढ़ा हुनजे लाश अॻियां लंघण वक़्तु ॼण त मुर्शद जे पेरांदे खां थे लंघिया।
जॾां संस अक़ीदत ॻुड़नि जे रूप में संस ॾाढ़ियुनि खे बंभोले थे वेई। विचोली उमिरि वारा जुआन टिमदड़ अखियुनि सां ख़ामोश महबूब ऊचे घाट लंघी हुनजी पेरां ते चुमी ॼण त को अहद कंदा थे विया। हुनजे दफ़न करण वक़्तु हज़ारियों उछंगारूं उबखे विघारींदियूं थे वियूं, पर हुनखे उहो मंज़र बि यादि आयो जॾहिं हुनजो पीउ सोढे जो आख़िरी दीदार करण लाइ खट ॾांहुं वधियो। हुनजे अखियुनि में लुड़क न हुआ, हुन को बि सुॾको न थे भरियो। सावण जो हथ झले सोढे जे अखियुनि तां घुमाए खेसि मुखातिब थी चयाईं, सावण चल तोखे बि अहिड़ो सूर्य मौत नसीब थिए। ऐं पोइ हुनजो पीउ जेसीं जीअरो हो तेसीं खेसि सोढे जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो हो, सिंध जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो हो, ठठे जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो हो ऐं दादनि जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो हो, जंहिंखे हैबत ख़ान पाण सां गिरफ़्तार करे आगरे वठी वियो हो। संघार जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो हो, जंहिंजी ख़बर न पई हुई त किथे हो। ऐं अॼु हू वरी ठठे उसियो हो त हुनखे उहे समरियूं ॻाल्हियूं यादि अची रहियूं हुयूं। उन ॻाल्हि खे 30 वरिया थी विया हुआ। ठठे जी उमिरि बि मोट खाधी हुई। अरगुणनि तुर्खान जी हुकूमत बदिरां हाणे दहली खां मुग़लनि जी हुकूमत हलंदी हुई, पर सिंध वारनि लाइ ठठे सेवण चांडका सखर ऐं अरोड़ वारनि लाइ को फ़र्क़ु कोन पियो हो। जेको फ़र्क़ु पियो हो त उहो त आहिस्ते आहिस्ते माण्हुनि में हिकु गहर का निंड छाइजंदी थे वई, ॼण हुननि कुझु बि यादि करणु न थे घुरियो। ईअं बि न हो त का सिंध में माठ थी वई हुई। अॼु बि राताहा ईंदा हुआ, नंढियूं वॾियूं बग़ावतूं थींदियूं हुयूं, पर उन्हनि में उहा ॻाल्हि न हुई जेका अॻे ॿुधबी हुई। माण्हुनि में हिकु अजीब अणॼाणाई, कसम पुरसी ऐं बेवसी अची वई हुई। सभु को पंहिंजी खल बचाइण जी फ़िक्र में हो। उन खल बचाइण में केतिरा सिंधी मुग़लनि वटि पाण वणाइण लॻा हुआ। उन पाण वणाइण में को बि नुक़सानु न हो, फ़ाइदो ई फ़ाइदो हो। हूअं जेका ॻाल्हि चुगल खोरी सम्झबी हुई, सा आदत बणिजंदी थे वई। मुग़लनि जी नौकरी करण में हाणे को ऐब कोन सम्झो वेंदो हो। मुग़लनि जी मुख़बरी करण ते किन खे वापार वड़े में फ़ाइदो थियण लॻो हो त किन खे जाइदादूं ऐं जागीरूं मिलण लॻियूं हुयूं। हिकिड़नि जे जाइदादनि ऐं जागीरनि खे ॾिसी ॿिया उन्हनि जी टंग छिकण में मसरूफ़ हुआ। अॻे मुग़लनि खे संग ॾियण गुनाह खां घटि न हो। ऐं हाणे धाम धूम सां संग ॾिना वेंदा हुआ। मदरसनि में केतिरा आलिम सिंधी बदिरां फ़ारसी में शाइरी करणु लॻा हुआ ऐं अहिड़ियूं महफ़िलूं मचण लॻियूं हुयूं जिते फ़ारसी शाइरी जो दाद हासिल करण लाइ पैसा ॾिना वेंदा हुआ। अमीर जी दरबार ताईं रसाई हासिल करणु ॼण त हिकु कारोबार थी पियो हो ऐं चङा ॾिसणा वाइसणा माण्हू कंहिं मुग़ल जी दोस्ती जो दम भरण लाइ दावतूं झलींदा हुआ। पंहिंजी औलाद खे फ़ारसी जी तालीम ॾियारण लाइ दहली ऐं आगरे मोकिलींदा हुआ त जीअं मुग़लनि जे दरबारनि में का नौकरी मिली वञे। 30 सालनि में सिंधी माण्हुनि जो नक्शो ई बदिलजी रहियो हो। हाणे आज़ादी ऐं ग़ुलामी जी ॻाल्हि कंहिं बि करणु न थे घुरी। हाणे जेका कंहिं अरड़े अड़बंग माण्हू सिंध जे ॻाल्हि थे कई त हुनखे इहो चई चुप थे कराई वई त सिंध हाणे इस्लामी सल्तनत जो हिकु सूबो हुई। उनजी आज़ादी जी ॻाल्हि करणु इस्लाम जे ख़िलाफ़ु आहे। सिंध त बाबुल इस्लाम हुई ऐं हाणे मथसि सचन पचन मोमिननि जी हुकूमत हुई। उन्हनि जी मुखालफ़त ते इस्लामी तहज़ीरूं लॻंदियूं ऐं खेनि इहा सज़ा मिलंदी जेका सज़ा मर्तद जी हुई। इहे माण्हू फायूं चढ़ंदा रहिया, उहे वाइज़ बि ॿुधंदा रहिया ऐं कंध हेठि करे कलमा पढ़ंदा छिड़ विछड़ थींदा रहिया। अंदरि सिंध में मुग़लनि जा कटक मुग़ल ऐं इस्लामी सल्तनत जे नाले ते हर शइ फॿाइण जो कारोबार करे रहिया हुआ। कंहिं वटि को भलो वहट ॾिठाऊं त शहनशाह जे अस्तबल जे नाले में उहो वहट बि ज़ब्त त क़ीमत खां बि आङूठो। हर दुकानदार खे आमिल अमीर ऐं शहनशाह जे नाले ते टिथ चूथ ऐं ॾहाई ॾियणी थे पई। साॻी ॻाल्हि ज़मीननि सां हुई। फसल पची रास थींदो हो त आमिल जा अमलदार अची सहड़ंदा हुआ। अध बटे शहनशाह जे नाले ते, चोथीं पती अमीर जी ऐं 10हों हिसो आमिल जे नाले ढोए वेंदा हुआ। माण्हुनि अन उपाइण खां बान भरे छॾी हुई। मालवंद माण्हुनि माल रखणु छॾे ॾिनो हो। एतिरो उपाईंदा हुआ जो 5 बचनि जो कुवत थिए ऐं बाक़ी विकिणी को वखर वठी सघनि। 30 सालनि में भलियूं ज़मीनूं भींग थी वियूं हुयूं। अलबत्त जागीरनि ते भला फ़सुल थींदा हुआ, माल बि मया हूंदा हुआ।
हर हारी खे खाइण जेतिरो अन्न मिलंदो हो, माल संभालींदड़ खे साल जो कुवत मिलंदो हो। हज़ारे ज़मीननि जे मालिकनि मुग़ल हाकमनि खे पंहिंजूं ज़मीनूं भुॻड़नि मुठ ते विकिणी छॾियूं हुयूं ऐं पाण हर हारी थी वेही रहिया। 30 सालनि अंदरि हर 3 साल अहिड़ो ॾुकर थिए पियो जो अलाह पियो पनाह ॾे। हज़ारे कुटुंब कच्छ, काठियावाड़, जैसलमेर, मुल्तान विदे दखण ताईं लॾे विया। जंहिं वतन में सुख न हुजे सो वतन ई घोरियो, उहा हिकु आम चवणी थी वई। उन जे बरक्स मुग़लनि जा कटक जी लहंदा हुआ। शहनशाह जी दरबार में सिफ़ारिशूं ऐं रिश्वतूं हलंदियूं हुयूं त सिंध में का नंढी वॾी नौकिरी मिले। 5 सालनि अंदरि रिश्वत खां हज़ारे दफ़ा वधीक माल मता गॾु करे दहली, आगरे, लाहौर मुटंदा हुआ। के त ज़मीनूं ख़रीद करे ज़मींदार बणिजी वेही रहंदा हुआ। सिंध जो हारे सभ खां सस्तो पवंदो हो। सिंध जो पोरियत बि सभ खां सस्तो। मार मुचड़ो करत कम में जामड़द। उहा ॻाल्हि दहली ताईं मशहूरु हुई त सिंधी फ़क़्ति मोचड़े सां सिधा आहिनि। हीअ अमीं ॿुधी रहिया हुआ नाम्यारे लेखक सिराजुल हक़ मेमण जे नावल मरण मूसियाव जी पहिरीं क़िस्त। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा, देश परदेस सारा वसन। कॾहिं सिंध सिंधी न मेरी थे, कॾहिं मोड़ कंहिंजा न। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।